नौशरफ फेरोज़ मिठियाणी वार्ड नंबर 6 जा रवासी कायनात मल्हा राणी मल्हा एजाज़ मल्हा बासरनि जे ज़ुल्मनि खां तंग थी नेशनल प्रेस क्लब नौशरफ फेरोज़ ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त 3 साल अॻु असांजी पंहिंजी धीअ कायनात मल्हा जो रिश्तो उस्ताद नजीब गुल ज़रदारी सां कयो हो, जेको मोरो बांधी रोड जो रवासी आहे। रिश्ते थियण खां पोइ हिक ॿिए ॾे अचणु थियो त पोइ असांखे ख़बर पई त उस्ताद नजीब गुल ज़रदारी जूं अॻु ई 2 शादियूं थियल आहिनि ऐं 6 ॿारनि जो पीउ आहे। इहा ॻाल्हि जॾहिं मुंहिंजी न्याणी ऐं असांखे ख़बर पई त मुंहिंजी धीअ कायनात इनकार करे छॾियो। जॾहिं असां उस्ताद नजीब गुल ज़रदारी खे रिश्तो ॾियण खां जवाबु ॾिनो त हू आपे खां ॿाहिरि निकिरी वियो ऐं कुझु टाइम गुज़रण खां बाद कूड़ो निकाहनामा ठहिराए ब्लैकमेल करणु लॻो त असांजो नौशरफ फेरोज़ कोर्ट में मैटर बि हलंदड़ आहे। उन बावजूदि बि असांजे घर ॿाहिरां कुझु हथियारबंद माण्हू वठी मौतमार धमकियूं ॾेई चवे थो त तव्हांजी न्याणी खे अगवा कंदसि, तव्हांखे बि मारींदसि, मां ज़रदारी आहियां, मूंखे कुझु बि न थींदो। असीं अपील था कयूं IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद सेशन जज SSP नौशरफ फेरोज़ ऐं ॿियनि वसवारनि इदारनि खां त मामले जो नोटिस वठी जांच कई वञे। जेकॾहिं असांखे इंसाफ़ न मिलियो त पंहिंजे पाण खे SSP ऑफिस अॻियां बाहि ॾेई साड़ींदासीं, जंहिंजो ज़िम्मेवार नजीब गुल ज़रदारी ऐं उनजा साथी हूंदा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।